अस्सलाम वालेकुम सर्तियों। प्रोग्राम साणे सर्तियों जा समूरा सोनवरना रंग साण करे हाज़िर आहियां आऊं अवां जी मेज़बान अवां जी सर्ती निशा कमल। अॼोको प्रोग्राम अवां सभिनी जे समातुनि ताईं रसाइण लाइ असां साण गॾु फ़नी सहकारी आहे वकार अहमद कटोहर। जॾहिं त प्रोग्राम साणे सर्तियों जा समूरा रंग अवां सभिनी भेनरुनि जे लाइ सहेड़िया आहिनि प्रोड्यूसर कलीमुल्लाह शेख। जी सर्तियूं ॿुधायो कहिड़ा हाल आहिनि, ठीकु आहियो न जी। त असांजो समूरो सथ अवां सभिनी जे सुख ऐं सलामती जो तलबगार आहे, अवां जे लाइ दुआ गो आहे त अव्हीं जिते बि हुजो आबाद हुजो, अव्हांजो घर अंगण अव्हां जे मुल्कुनि साण अव्हां जे टहकनि साण ऐं हा अव्हां जी मोहबतुनि साण महकंदो मुरकंदो ऐं जरकंदो रहे, आमीन। सर्तियों अॼोके प्रोग्राम साणे सर्तियों जो विचूर कुझु हिन रीति आहे त पाण पंहिंजे प्रोग्राम में ॿिन्ही जहाननि जे सरदार नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे हवाले सां बि ज़िक्र कंदासीं। मुख़्तलिफ़ सिलसिला असांजे प्रोग्राम जी सूंहं हूंदा आहिनि जेके अव्हां जे लाइ खणी ईंदियूं आहिनि असांजूं सर्तियूं। अॼोके प्रोग्राम में असीं सिलसिलो सूंहं ऐं सिंगार पिणु ॿुधंदासीं जेको अव्हां जे लाइ खणी ईंदी आहे अव्हां सभिनी जी सर्ती नीलम सूमरो। उनखां अलावा घर ऐं घरदारी सर्ती हाकिम ज़ादीअ जे आवाज़ में अव्हां पिणु सिलसिलो ॿुधी सघंदा। हिकिड़ो चूंड कलाम असांजे प्रोग्राम जी सूंहं हूंदो आहे, उहो बि असीं गॾिजी ॿुधंदासीं। उनखां अलावा सर्तियूं पाण साणे सर्तियुनि जे रंधिणे में बि हलंदासीं। अॼु आउं अव्हांखे जेका रेसिपी नोट कराईंदसि उन जे लाइ अव्हांखे हींअर ई गुज़ारिश करियां थी तव्हां पेन पनो डायरी या कोई नोटबुक खणी पंहिंजे अॻियां रखो त जीअं आउं जॾहिं अव्हांखे रेसिपी नोट करायां अव्हां सही नमूने सां नोट करे सघो। ऐं सर्तियों मां ईअं बि करे सघो थियूं जेकॾहिं अव्हां पंहिंजे मोबाइल फ़ोन ते असांजो प्रोग्राम ॿुधी रहियो आहियो त पंहिंजे मोबाइल फ़ोन ते असांजो प्रोग्राम रिकॉर्ड बि करे सघो थियूं जेको हमेशह अव्हां वटि महफ़ूज़ रहंदो। जी सर्तियों प्रोग्राम जी इब्तिदा में ज़िक्र कंदासीं ॿिन्ही जहाननि जे सरदार नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे नंढपिण जे हवाले सां। ॿिन्ही जहाननि जा सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 12 रबीउल अव्वल ते मके शरीफ़ में ॼावा। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॼमण खां कुझु महीना अॻु संदन पीउ हज़रत अब्दुल्लाह रज़ियल्लाहु ताला अन्हा लाॾाणो करे वियो। ईअं पाण सॻुड़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॼमण खां अॻु ई यतीम थी विया। उन करे बि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन यतीमनि खे ॾाढो भाईंदा हुआ। उन दौर में मके जे मोजिज़ माण्हुनि जो रिवाजु हो त नए ॼावल ॿार खे कंहिं दाईअ जे हवाले कयो वेंदो हो। उन ई रिवाज मूजिबि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे बीबी हलीमा रज़ियल्लाहु ताला अन्हा जे हवाले कयो वियो। बीबी हलीमा रज़ियल्लाहु ताला अन्हा जंहिंजे हंज में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पलिया। तंहिंजो चवणु आहे त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नंढपिण में न रोईंदा हुआ न ई को गुथो लफ़्ज़ ज़ुबान मां कढंदा हुआ, सदाईं साॼे हथ सां खाईंदा हुआ। पाड़े जे ॿारनि खे रांदि रूंद में रुधल ॾिसी खेनि चवंदा हुआ त असीं रुगो रांदि रूंद जे लाइ पैदा कोन थिया आहियूं, असांखे दुनिया में ॿिया बि कम करणा आहिनि। हज़रत बीबी हलीमा रज़ियल्लाहु ताला अन्हा जिन खे 2 पुट हुआ जिन खे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजो भाउ सॾींदा हुआ। 4 सालनि जी ॼमार में हज़रत बीबी हलीमा रज़ियल्लाहु ताला अन्हा खां पुछाऊं त मुंहिंजा ॿाहिर ॾींहं जो घर में न हूंदा आहिनि, उहे केॾांहुं वेंदा आहिनि? तंहिं ते हज़रत बीबी हलीमा रज़ियल्लाहु ताला अन्हा खेनि ॿुधायो त उहे ॿकरियूं चारण वेंदा आहिनि। नंढड़े मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहो ॿुधी फरमायो त मूंखे छॾियो त आउं बि उन्हनि सां गॾु ॿकरियूं वञी चारियां। बीबी हलीमा रज़ियल्लाहु ताला अन्हा खे सम्झाईंदे चयो त बचड़ा तूं अञा नंढड़ो आहीं, जबलनि ऐं वारियासनि पटनि में तोखे तकलीफ़ थींदी। इन्हीअ ते नंढड़े मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त अम्मा आउं चाहियां थो त क़ादिर जी कुदरत खे सम्झां, जबलनि ऐं मैदाननि खे ॾिसां
जेके अलाह ताला जी वॾाईअ जूं निशानियूं आहिनि। उन खां पोइ पाण सगुरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि ॿकरियूं चाढ़ण वेंदा हुआ। इन रीति नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नंढपण में महिनत ऐं पोरियो कयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन ई अमल में असां सभिनी जे लाइ इहो सबक़ु समायल आहे त कंहिं बि पोरे खां कॾहिं बि असांखे इनकार न करणु घुरिजे। जी सरतियूं प्रोग्राम जी इब्तिदा कईसीं ॿिन्ही जहाननि जे सरदार नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे नंढपिण जी ऐं इन हवाले सां ज़िक्र कयोसीं त हज़रत बीबी हलीमा रज़ी अल्लाह ताला अन्हा उन्हनि जी कहिड़े नमूने सां पालना कई या नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो जेको नंढपिण हुयो उहो कहिड़े नमूने सां गुज़रियो। सरतियूं हींअर असीं पंहिंजे प्रोग्राम जी बाक़ाइदगी सां इब्तिदा कंदासीं ऐं ज़िक्र कंदासीं त सिहत जे हवाले सां रब पाक इंसान ज़ात जे सिहत जे फ़ाइदे ऐं ज़ाइक़े जे लाइ बेशुमार शयूं ख़लकियूं आहिनि जेके ॻणे ऐं लेखो नथियूं करे सघजनि। हर बदिलजंदड़ मुंद जा अलॻि अलॻि मेवा ऐं भाॼियूं थींदियूं आहिनि। हर मुंद जो पंहिंजो पंहिंजो मज़ो ऐं साॻी तरह हर मेवे जो ज़ाइक़ो मज़ो ऐं फ़ाइदो बि जुदा जुदा थिए थो। पोइ चाहे मौसमी मेवा हुजनि या वरी ख़ुश्क मेवा हुजनि, उन्हनि जो ज़ाइक़ो ऐं फ़ाइदो अलॻि अलॻि थींदो आहे। सियारे जी मुंद में ख़ुश्क मेवा काजू नेज़ा पिस्ता बादामियूं मुङ या ॿिया मेवा राति जो पंहिंजे घर भातियुनि सां गॾिजी वेही खाइण जो जेको लुत्फ़ हूंदो आहे उनखे लफ़्ज़नि में बयानु नथा करे सघूं। पर सरतियूं हर शइ इतदाल ऐं मुनासिब मक़दार में खाइणु घुरिजे, जेतिरी तबियत क़बूल करे ऐं क़ाबिल हज़म पिणु हुजे ओतिरी ई खाइजे। अक्सर करे इन्हनि मेवनि मंझां मुख़्तलिफ़ ज़ाइक़ेदार शयूं पिणु तयारु कयूं वेंदियूं आहिनि जेके पिणु सिहत जे लाइ मुफ़ीद आहिनि ऐं ॿारड़ा तोड़े वॾड़ा शौक़ सां खाईंदा आहिनि। तंदुरुस्ती ताक़त ऐं तवानाई बरक़रार रखण जे लाइ ही कुदरत पारां अता कयल शयूं वॾियूं अनमोल आहिनि। नेज़ा ज़ाइक़े में मुनफ़रिद आहिनि, हर मौसम मंझि खाई सघजनि था। नेज़नि जो ज़ाइक़ो नमकीन ऐं मिठो थींदो आहे। नेज़ा कचा ऐं भुॻल बि थींदा आहिनि। कचनि नेज़नि खे खाइण में घणी टेस्ट नाहे हूंदी, जॾहिं त जेके पकल या भुॻल नेज़ा हूंदा आहिनि उन्हनि जो जेको ज़ाइक़ो हूंदो आहे उहो सुठो बि हूंदो आहे ऐं मिठो बि हूंदो आहे। जिगर ऐं गुर्दनि जे लाइ तमामु घणा फ़ाइदेमंद आहिनि। वॾी उमिरि जे माण्हुनि खे जल्द हज़म न आहिनि थींदा, उन करे खाइण महिल एहतियात करणु घुरिजे ऐं कचा नेज़ा पिणु खाइण खां परहेज़ कजे, इन लाइ जो उहे अक्सर ख़राबु हूंदा आहिनि जंहिं सबबु अव्हांजो जेको गलो आहे उहो मुतासिर थी सघे थो। जिस सरतियूं ॻाल्हि कईसीं सिहत जे हवाले सां ऐं हलंदड़ मुंद में ख़ुश्क मेवनि जे इस्तेमाल जे हवाले सां ऐं उन्हनि जे फ़ाइदनि जे हवाले सां त हींअर असीं पंहिंजे सिलसिलनि तरफ़ विख वधाईंदासीं ऐं सिलसिलो ॿुधंदासीं सूंह ऐं सिंगार जेको अव्हांजे लाइ खणी आई आहे सरती नीलम सुमरू। त पोइ अचो त गॾिजी सरची नीलम सुमरू खां सिलसिलो ॿुधूं था सूंह ऐं सिंगार ऐं उन खां पोइ पाण हलंदासीं मौसीक़ीअ जी दुनिया में। अस्सलाम वालेकुम सरतियूं, सिलसिलो आहे सूंह सिंगार ऐं सिलसिले सूंह सिंगार में अर्जो मौज़ू आहे ख़ूबसूरत हथ ऐं पेर शख़्सियत में निखार पैदा कनि था। जिया सरतियूं जिस्म जा उहे हिसा जिन जी सफ़ाई ऐं सार संभाल खे अक्सर वक़्तनि ते नज़रअंदाज़ कयो वेंदो आहे, उन्हनि में ख़ूबसूरत हथ ऐं पेर बि शामिल आहिनि। तमामु घटि औरतूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन जा हथ ॾिसण में साफ़ सुथरा हूंदा आहिनि। उन खां अलावा सरतियूं ॾिठो वञे त केतिरनि ई ख़ूबसूरत जेके मॉडल्स हूंदियूं आहिनि उन्हनि जा हथ घणो करे ख़ूबसूरत न हूंदा आहिनि, पर उहे उते हथनि ते दस्ताना ग्लोव्स वग़ैरह पाईंदियूं आहिनि। तव्हांजा हथ ऐं पेर ख़ूबसूरत हथनि वारी मॉडल्स जहिड़ा न हुजनि, पर तव्हांखे बि इहा कोशिशि करणु घुरिजे त तव्हांजा हथ ख़राबु नज़र न अचनि। उन्हनि जी सार संभाल करणु तमामु ज़रूरी आहे। सरतियूं उन लाइ तव्हांखे घुरिजे त रोज़ानो हथनि ऐं पेरनि जी चङी तरह सां सफ़ाई करियो। हथनि ते का बि सुठी क्रीम या मॉइस्चराइज़र हणो। उन खां अलावा सरतियूं हथनि ते दस्ताना पायो त जीअं उहे तव्हांजा हथ मौसम जे ख़राबु असरनि खां महफ़ूज़ रही सघनि। नहनि खे चङी तरह कटियो ऐं उन्हनि जी सफ़ाई ऐं सुथराई जो ख़ासि ख़्यालु रखणु घुरिजे। सरतियूं नेल पॉलिश हणण जो बि हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे। नेल पॉलिश खे कीअं तरीक़े सां कहिड़े तरीक़े सां हणणु घुरिजे। सरतियूं सभ खां पहिरीं हथनि खे चङी तरह धोई ख़ुश्क करियो
ऐं का क्रीम हणो त जीअं हथनि ते खुश्की ज़ाहिर न थिए। पोइ नहनि खे कंहिं सुठे कपिड़े सां रगड़े साफ़ करियो त जीअं उन्हनि में को सणभ वग़ैरह रहियल न हुजे। पोइ नहनि ते चङी तरह सां बेस कोट हणो ऐं ख़ुश्क थियण ॾियो। बेस कोट हणण खां पोइ नेल पॉलिश लॻायो ऐं उन सां निशान न थींदा। नेल पॉलिश जो हिकु हल्को तह लॻायो ऐं 5 मिंटनि ताईं सुकायो ऐं सर्दियूं उन खां पोइ ॿियो तह लॻायो। हथनि नहनि जी हफ़्ते में 2 भेरा सफ़ाई करणु तमामु ज़रूरी आहे। सर्दियूं जेके औरतूं घणो कमु कनि थियूं ऐं खेनि पाणीअ में घणो वक़्तु हथु विझणो पवे थो, उन्हनि खे हर हफ़्ते में मैनिक्योर करणु घुर्जे। सर्दियूं जेतिरो अमी पंहिंजे हथनि ते ध्यानु ॾींदा उहे ओतिरा ई ख़ूबसूरत लॻंदा। हथनि जी हिफ़ाज़त करणु तमामु ज़रूरी आहे। इन सिलसिले में लापरवाही करणु न घुर्जे। ॾिसंदड़ जी पहिरीं नज़र हथनि ऐं पेरनि ते पवंदी आहे। जेकॾहिं इहे ख़ूबसूरत न आहिनि त पोइ सॼी शख़्सियत मुतासिर थी सघे थी। जी सर्दियूं सिलसिलो अव्हां ॿुधो सूंहं ऐं सिंगार। हीउ सिलसिलो अव्हां जे लाइ खणी आई हुई अव्हां सभिनी जी सर्ती नीलम सुमरो। यकीनन अॼु जेके सर्ती नीलम सुमरो पंहिंजे सिलसिले में अव्हां सां हाणे सूंहं ऐं सिंगार जे हवाले सां ॻाल्हियूं वंडियूं आहिनि। अव्हां जे लाइ तमामु घणियूं फ़ाइदेमंद साबित थींदियूं। सर्दियूं इन खां पहिरीं जो असीं ॿियनि मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॻाल्हायूं ऐं साणे सर्दियूं जे रंधिणे में हलूं। पहिरीं चाहींदासीं त मौसीक़ी तरफ़ हलिजे ऐं को सुठो कलाम ॿुधी वठिजे। त पोइ अचो त अव्हां खे वठी हलूं था मौसीक़ी जी दुनिया में।
जी सर्तियूं कलाम अव्हां ॿुधो सनम मारवीअ जे आवाज़ में, यकीनन अव्हां सभिनी खे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। असीं पंहिंजे प्रोग्राम में जॾहिं बि मौसीक़ी तरतीब ॾींदा आहियूं त अव्हां जी पसंदि जो ख़्यालु ज़रूरु रखंदा आहियूं ऐं अव्हां जी पसंदि खे पंहिंजे आॾो रखी असां पंहिंजे प्रोग्राम में मौसीक़ी तरतीब ॾींदा आहियूं ऐं उहे ॻाल्हियूं अव्हां साण कंदा आहियूं जिन मां अव्हां लाभ माणे सघो। सर्तियूं अव्हां सनम मारवीअ खे ॿुधो, यकीनन अव्हांखे बेहदि पसंदि आयो हूंदो ऐं हींअर पाण हलंदासीं साणियूं सर्तियूं जे रंधिणे में। जी सर्तियूं असीं साणियूं सर्तियूं जे रंधिणे में अची विया आहियूं ऐं हींअर जेका अव्हांखे रेसिपी नोट कराइण वञा पई उहा आहे गजरुनि ऐं हुरबे जी भाॼी। जॾहिं अव्हां हीअ भाॼी तयारु कंदियूं यकीनन अव्हांखे सुठी लॻंदी ऐं अव्हांजा घर भाती अव्हांजी ज़रूरु साराह कंदा। अव्हां जेकॾहिं पेन पनू पंहिंजे आॾो न रखियो आहे त जल्दी जल्दी सां खणी पंहिंजे आॾो रखो। ऐं रेसिपी नोट करायां पई, घुर्बल जेके शयूं आहिनि उहे नोट करे वठो। गजर ऐं हुरबो न सिर्फ़ु सवाद वारियूं शयूं आहिनि पर सिहत जे लाइ तमामु घणा मुफ़ीद पिणु आहिनि। जॾहिं ॿिन्ही सब्जियुनि खे गॾे भाॼी तयारु कबी आहे त इहा भाॼी जेका थींदी आहे सा सवाद में कुझु मिड़ई सरस थी पवंदी आहे त वरी साॻे वक़्तु असांजी जेका सिहत आहे उन ते पिणु सुठा असर पवंदा आहिनि। जी सर्तियूं हींअर अव्हां घुर्बल शयूं नोट करे वठो। हुरबो सनियूं कटियल 3 कप, गजरूं सनियूं कटियल 2 कप, सावा मिर्च 2 अदद सन्हा कटियल। अव्हां जेकॾहिं ज़ाइको में मिर्च तेज़ खाईंदियूं आहियो त मिर्चनि जो तादाद अव्हां वधाए बि सघो थियूं। अदरक जी पेस्ट 1 नंढो चमचो, ॻाढ़ा मिर्च 1/4 चमचो, धाणा पीठल 1 नंढो चमचो, जीरो 1 चमचो, ॾाढ़ो कण सवाद मुताबिक़, गरम मसालो 1/4 चमचो, मुङ चपटी खन ऐं गिहु या तेल 2 वॾा चमचा, लूणु अव्हां पंहिंजे ज़ाइके मुताबिक़ इस्तेमालु करे सघो थियूं। सर्तियूं तरकीब नोट करे वठो। सभ खां पहिरीं विचोली बाहि ते तईअ में तेल गरम करे वठो। तेल में जीरो ऐं मुङ भुञी वठो। उन में सावा मिर्च विझी 10 सेकंडनि ताईं भुञो। पोइ हुरबो विझी 2 मिंट भुञो ऐं गजरूं शामिलु कयोसि। गजरुनि ऐं हुरबे खे चङी तरह मिलाए 2 मिंट भुञी वठोसि। उन खां पोइ ॻाढ़ा मिर्च, धाणा, लूणु विझी चङी रीति मिलाए ढक ॾेई हल्की बाहि ते 5 खां 10 मिंटनि ताईं पचाए वठो। उन खां बाद ॾाढ़ूअ जे कण जेका मूं अव्हांखे ॿुधाई उहा विझोसि ऐं ढक ॾेई 2 खां 3 मिंटनि ताईं रधियोसि ऐं पोइ बाहि बंदि करे वठो। गजरुनि ऐं हुरबे जी भाॼी हींअर तयारु आहे। अव्हां पाण बि खाओ ऐं पंहिंजे सर्तियुनि खे बि खारायो, पंहिंजे घर भातियुनि खे बि खारायो। यकीनन अव्हांखे हीअ रेसिपी पसंदि आई हूंदी ऐं अव्हां नोट बि करे वरिती हूंदी। जी सर्तियूं हींअर असीं वरी पंहिंजी विख वधाईंदासीं सिलसिलनि तरफ़ ऐं सिलसिलो ॿुधंदासीं घर ऐं घरदारी। हीउ सिलसिलो अव्हां जे लाइ खणी आई आहे सर्ती हाकिम ज़ादी। त पोइ अचो त गॾिजी खां सिलसिलो ॿुधूं था घर ऐं घरदारी। घर में ॿारनि जी सिहत जो ख़ासि ख़्यालु रखणु घुरिजे। सर्तियूं ॿार असांजी ज़िंदगीअ जा ख़ूबसूरत रंग आहिनि ऐं उन्हनि रंगनि जी हिफ़ाज़त करणु ऐं उन्हनि जी सार संभाल करणु वालिदेन जी वॾी ज़िम्मेवारी आहे। ख़ासि करे 2 खां 5 सालनि जी उमिरि जा ॿार घणो तवजो घुरनि था। उन्हनि जी मुस्कुराहट उन्हनि जी सिहत सां वाबस्ता आहिनि त लाज़मी आहे त ॿारनि जी सुठी सिहत बरक़रार रखण लाइ उन्हनि खे साफ़ सुथिरो रखो। 2 खां 3 सालनि जी उमिरि वारा ॿार बादशाहनि वारी ज़िंदगी बसर कंदा आहिनि, जिते दिलि चई वञी रहिया आहिनि, जेको मिलियो खाईंदा आहिनि। पाणीअ सां रांदि करणु उन्हनि ॿारनि जो बहितरीनु मशग़ूलो हूंदो आहे ऐं पोइ ॿारनि खे जल्द कपिड़ा तब्दील कराइणा पवंदा आहिनि ऐं हर शइ में हथु विझणु, पाण खे गंदो करणु, मिटीअ में रांदि करणु, हथ ख़राबु करणु, कपिड़नि ते खाधो केराइणु, सभु नंढा ॿार अहिड़ा ई कम कंदा रहंदा आहिनि। सर्तियूं उन लाइ ज़रूरी आहे त माउ खे घुरिजे त ॿारनि जी सिहत ऐं सफ़ाईअ जो ख़ासि ख़्यालु रखे। ख़ासि करे ॿारनि खे जेकी कपिड़ा पाराया वञनि था से सुठे तरह सां धोतल हुजनि। ॿारनि जो हंधु उन्हनि जी चादर साफ़ हुजे।
सर्तियूं जेकॾहिं अव्हां ॿारनि खे रांदि करण लाइ कंहिं पट ते विहारे थियूं त लाज़मी आहे त अव्हां उन फ़र्श जी सफ़ाईअ ते ख़ासि ध्यानु ॾियो। कमरे में मच्छरनि खां बचाव जो ख़ासि ख़्यालु रखो। यादि रखो स्प्रे उन वक़्तु कयो जंहिं वक़्तु ॿार कमरे में मौजूदु न हुजनि त जीअं उन स्प्रे जो असरु ॿारनि जी सिहत ते न पवे। ॿारनि जी जिस्म जी ख़ासि सफ़ाई रखो। सर्तियूं जेकॾहिं ॿार मानी खाइण वक़्तु पंहिंजा हथ पेर ख़राबु कनि था त माउ खे घुरिजे त जल्द खां जल्द उन्हनि जा हथ पेर साफ़ु करे जेकॾहिं ॿार आला कपिड़ा कया आहिनि त तुर्त उन्हनि जा कपिड़ा तब्दील करे ॿारनि खे थधि खां बि बचाइणु घुरिजे। घणे गरम माहौल खां बि ॿार खे परे रखियो वञे। सर्तियूं घर जी सफ़ाईअ जो ख़ासि ख़्यालु रखणु घुरिजे। जंहिं घर में ॿारु नंढड़ो हुजे ऐं पट ते रेणियूं पाईंदो हुजे उन लाइ ध्यानु रखो त ॿारु पट ते पयल का शइ वात में न विझे ऐं पट ते सुको पथर शीशो या अहिड़ी कंहिं शइ खे बि ॾिसो त फ़ौरन हटाए छॾियो त जीअं उन सां ॿार खे को नुक़सानु न थिए। सर्तियूं नएं ॼावल ॿार जो तमामु घणो ख़्यालु रखो। उन माहौल खे बि साफ़ु रखो। अजायो ऐं गैर ज़रूरी शयुनि खां पासो कयो। ख़ासि करे ॿार जो डायपर जल्द तब्दील कयो त जीअं ॿार खे ख़ुदि खां बि सफ़ाईअ जो अहसासु थिए ऐं उन जी चमड़ी बि महफ़ूज़ रहे। सर्तियूं ॿारनि जूं खीर वारियूं बोतलूं साफ़ु सुथरियूं रखो। रखियल या बचियल खीर या जूस ॿारनि खे न ॾियो। ॿारनि खे हमेशह ताज़ो खाधो या खीर ॾियो। ॿारनि खे रोज़ु वेंझाइणु ज़रूरी आहे। सुठे लोशन खे ॿारनि जी चहिरे खां जिस्म ताईं ज़रूरु हणियो। सर्तियूं ॿारनि जी सुम्हण वारे बिस्तरे खे साफ़ु रखो। माउ खे घुरिजे त ॿारनि जी रांदीगरनि जी ख़ासि सफ़ाई रखो छो त अक्सर ॿारनि खे रांदीका वात में विझण जी आदत हूंदी आहे ऐं ज़मीन ते रखियल या मिटीअ में रखियल रांदीका ॿारनि जी बीमारीअ जो सबबु बणिजनि था। ॿार अव्हां जी ज़िंदगीअ में ख़ुशियूं आणे थो। ॿार जी सिहत जो तमामु घणो ख़्यालु रखो त जीअं अव्हां जी ख़ुशी बि बरक़रार रहे। सर्तियूं ही त हुयूं कुझु ॻाल्हियूं घर में ॿारनि जी सिहत जे हवाले सां। ॿिए प्रोग्राम में घर जे ॿिए के मामले ते अव्हां सां वीचार वंडींदासीं। जी सर्तियूं सिलसिलो अव्हां ॿुधो घर ऐं घरदारी जेको अव्हां ताईं पहुचायो सर्ती हाकिमज़ादीअ। हींअर वक़्तु जेको आहे सो असांखे वधीक इजाज़त कोन पियो ॾिए जो अव्हां सां वधीक गुफ़्तगू करे सघिजे। इन ते असांजो अॼोको प्रोग्राम साणीअ सर्तियूं पंहिंजी पुॼाणी तरफ़ रसी रहियो आहे। दुआ लाइ जॾहिं बि हथ खणो त मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे ज़रूरु यादि रखिजो। ज़िंदगीअ वफ़ा कई ऐं इंसान साथ ॾिनो त इनशाला अव्हां साण वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में ज़रूरु मुलाक़ात थींदी। तेसिताईं स्टूडियो इंजीनियर वक़ार अहमद कटोहर, प्रोग्राम जे पेशकार कलीमुल्लाह शेख ऐं पंहिंजी मेज़बान ऐं सर्ती निशा कंवल खे इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान, मोकिलाणी नाहे सदाईं गॾु।